कुछ दर्द भरी याद मरहूम निज़ामुद्दीन जे नाव याद अनवर इनायत राइमू जे कलम जी नोक मां निकतल हा। प्यारा भाव निज़ामुद्दीन, तुंहिंजा ॾिनल कुर्ब प्यार मोहबतूं, कॾहिं कॾहिं प्यार में कयल मज़ाक कचहरियूं, सभु यादि करे दिलि रोई पवंदी आहे। अदा तव्हां मूंखे मासात करे सॾींदा हुआ ऐं जॾहिं बि पंहिंजी मुलाक़ात थींदी हुई तॾहिं अवां मूंखे नसीहत कंदा हुआ ऐं जब्बार जी पारत बि कंदा हुआ। पर अफ़सोस अॼु मां ऐं जब्बार तव्हांखे सारियूं पिया। जॾहिं मूंखे जब्बार खे सिंध सेक्रेटेरिएट में मिलंदा हुआ तॾहिं दोस्त अली ऐं उमेद अली करे छॾींदा हुआ ऐं चवंदा हुआ त मामा भाणेजे जी जोड़ी लाखणी आहे, पर अलाए कहिड़ो वाह वरियो जो तव्हां असां खां हिकु प्यार जे पांदी पखी वांगुरु उॾरी अलाए कहिड़े पार हलिया विया। बसि निज़ामदा, जॾहिं बि दोस्तनि खे जोड़ियुनि में हलंदे ॾिसंदो आहियां त तुंहिंजूं यादूं महसूसु थींदियूं आहिनि। बसि उहे शामूं अकेलियूं रहिजी वियूं आहिनि। निज़ाम भाउ, तव्हां जॾहिं दोस्तनि सां मिलंदा हुआ त हमेशह मुर्ख चेहरे ते सजायल हूंदी हुई ऐं दोस्तनि सां प्यार सां पेश ईंदा हुआ। अदा निज़ाम जो अचानक विछोड़े मुंहिंजे जीअ खे झोरे विधो आहे। अदा निज़ाम जे अचानक विछोड़े मुंहिंजे जीअ खे झोरे छॾियो। हा, उहा 13 डिसंबर जी अभागी सुबुह मूंखां विसरी नथी सघे। अमां सां गॾु कमरे में वेठो हुअसि त अचानक बाबा खे भाउ मीर मोहम्मद जी कॉल आई त अदा निज़ाम असां खां हमेशह जे लाइ अलविदाई करे वञी हक़ीक़ी मालिक सां मिलियो। पोइ मुंहिंजे पेरनि में ज़मीन छॾाइजी वई। बसि हाणे राति ॾींहुं अदा निज़ाम खे यादि करे ऐं हुनजूं तस्वीरूं खणी ॾिसंदा आहियूं ऐं जॾहिं बि 13 डिसंबर जी अभागी सुबुह ईंदी आहे त अदा निज़ाम ॾाढो यादि ईंदो आहे। हा अदा निज़ाम, कई सावण सियारा मोटी आया, पर तुंहिंजे पार खां अॼु ताईं पांदी नाहे आयो। न को न्यापो ख़बर आहे त अदा निज़ाम हिकु अहिड़े पार हलियो वियो आहे जितां अॼु ताईं कोई पांदी नाहे मोटियो। बसि रब पाक खां दुआ आहे अदा निज़ाम के अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, आला मक़ाम अता फरमाए।